हसन इकबाल साहब ने कहा है कि आप खामोशी इख्तियार करें। मैं जरा हसन इकबाल साहब से पूछना चाहता हूँ कि हसन इकबाल साहब, साकिब निसार ने मुझे ज़िंदगी भर के लिए मुस्लिम लीग की सदारत से हटा दिया था, ये वापस लेके आए तो खामोश क्यों बैठे हैं? लीगी सदर मियां नवाज शरीफ जा पीटीआई बाणी ते तनकीदी वार चवे थो जनरल ज़हीरुल सलाम चयो त असां मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे आज़मायो ऐं टे कुवत खे चढ़ ॾिनो। टे कुवत डिलीवर करे सघे थी। पीटीआई बाणी ॿुधाए त छा हू टे कुवत न हो? जेकॾहिं पीटीआई बाणी चवे थो त हू टे कुवत न हो त मां सियासत छॾे ॾींदसि। लाहौर में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे मियां नवाज शरीफ अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ते बि छुआ छंडिया। 6 वरियनि बाद नून लीग जो बिना मुक़ाबले सदर चूंडण बाद चयाई खुशी मल्हायो त अॼु साकिब निसार जो फ़ैसिलो रदीअ जे टुकड़े में उछलाए वियो आहे। साकिब निसार सॼी ॼमाट लाइ खेसि पार्टी सदारत तां हटायो हो, पर कारकुन खेसि ॿीहर पार्टी सदर बणायो आहे। मियां नवाज शरीफ सरखरू थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो भाउजी पार्टी सदर बणजण ते रद्द अमल। चयाई जेका अमानत खेसि ॾिनी पई हुई उहा हुन वापसि मोटाए छॾी आहे। ॿीहर इहो ई पाकिस्तान ठाहींदासीं जेको 2017 में नवाज शरीफ छॾियो हो। मुल्क खे पीटीआई बाणी जी साज़िशुनि खां बचाईंदासीं। वज़ीर आज़म मुल्क में सीड़पकारी खे हथी वठाइण लाइ SIFC जी काबीना कमेटी जोड़े छॾी। सदारत वज़ीर आज़म पाण कंदो। 12 मेंबरनि ते ॿधल कमेटी में चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं आर्मी चीफ बि मेंबर हूंदा। वज़ीर आज़म मुल्क में हाणे नालियल बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि आला सतह इजलास लोड शेडिंग जे मसइले ज़राअत IT तबनाई ऐं CPEC मंसूबे ते बि गौर। नुक़सान मिलंदड़ पेटरन ते बि लोड शेडिंग जो वक़्तु घटाए वञे। सख़्त गर्मी जी शिदत बि माण्हू ॾुखियाईनि खे मुंडी रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इजलास खे ख़िताब। चइनी इंजीनियर्स खे मुकमल सिक्योरिटी फराहम करण जी हिदायत संदसि आहे त चीन जे सरकार सां नवां मंसूबा तैयार कया पिया वञनि। जैसे इक़्तिदार से हटा तो उसी इदारों के खिलाफ घिनौनी मुहिम चला रहा था। इसने अपने जो हमने क्लिप दिखाया उसमें उसने पुलिस को धमकियां दी, जजेस को, जुडिशरी को धमकियां दी हैं। बाय नेम वो धमकियां जो है वो मौजूद हैं कि ये शख्स किस तरीके से इस मुल्क के हर इदारे को धमकाने की कोशिश करा है। पीटीआई बाणी जो झेड़ो कंहिं सियासी पार्टी न पर पाकिस्तान सां आहे। जेल में वेठल शख़्स क़ौम खे गुमराह करण जी कोशिश करे रहियो आहे। पीटीआई बाणी जे नेतारनि जे ठीक ते इक़्तिदार में आयो उन्हनि खिलाफ़ प्रोपोगेंडा करे पियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त पीटीआई बाणी मुल्क दुश्मन आहे, मुल्की इदारनि खे बदनाम करे रहियो आहे। हिकु शख़्स जेल में समूरा कम करे रहियो आहे। अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो MD आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। IMF ईंदड़ माली साल दौरान पाकिस्तान जे वापारी खसारे में वाधि जी अगती करे छॾी। ज़रियनि मूजिबि IMF नए माली साल में पाकिस्तान जी इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट में वाधि जो कातो लॻायो आहे। नए माली साल में पाकिस्तान जे वापारी खसारे में 4 अरब 16 करोड़ 50 लख डॉलर्स वाधि जो इम्कान आहे। सिंध समेत समूरे मुल्क में दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बणाइण जो ॾींहुं मल्हायो वियो। 28 मई 1998 ते पाकिस्तान एटमी धमाका करे मुल्की दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बणायो। वज़ीर आज़म पारां एटमी प्रोग्राम शुरू कंदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भेटा पेश। शहबाज शरीफ जो चवणु आहे त 28 मई ते पूरी क़ौम मुल्की सालमियत लाइ पहिरियों दबाउ क़बूल न करण जो फ़ैसिलो कयो। यौमी तकबीर सियासी दिफ़ाई कुवतनि जो मुल्की दिफ़ा लाइ मुतहद थियण जी यादि ॾियारे थो। मुल्की दिफ़ा ते कंहिं बि क़िस्म जो ठाह न कयो वेंदो। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त अॼोको ॾिहाड़ो पाकिस्तान कामयाबी सां जोहरी ताक़तनि से सिफ़ में शामिल थी वियो। तक़वीर जो ॾिहाड़ो असांजे क़ौम जी इस्तक़ामत इलाक़ाई अमन इस्तकाम बरक़रार रखण जे अज़्म जो सबूत आहे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी रियासत जे तौर ते तकरारनि जे पुरअमन हल ते पुख़्तो पैसा रखे थो। चेयरमैन जनरल चीफ ऑफ स्टाफ कमेटी जूं तक़वीर जे दिहाड़े ते क़ौम खे वाधायूं। सर्विसिस चीफ ऐं पाक फौज पारां बि क़ौम खे मुबारकबाद। ISPR जो चवणु आहे त जेको ॾिहाड़ो 1998 में पाकिस्तान जे जोहरी तजुर्बनि जी तारीख़ी कामयाबी जी यादि ॾियारे थो।
उन ॾींहुं कामयाबी सां डेटरनेस क़ाइमु कई वई ऐं ख़िते में ताक़त जो तबासुर बहाल कयो पियो। ॾुखियनि बावजूद शानदार कारनामे में पंहिंजो हिसो शामिल कंदड़ हथियारबंद फ़ौज खे भेटा पेश। खैरपुर पुलिस ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो। हिकु ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 2 खिसकी पिया। पुलिस दावा कई आहे त मुक़ाबले दौरान ॾोहारी मेहराब अली कलोड़ो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो पियो आहे। सेवण भरिसां 2 नौजवान पीर शाख में विंच ते बुॾी फौत। ॻोठ कादिर बख़्श जमाली में नौजवान अब्दुल ख़ालिक ऐं नदीम जमाली शाख में विंचण दौरान बुॾी फौती पिया। लाश घर पहुचाइण ते कोरहम। उमरकोट भरिसां ॻोठाणो छुरीअ जा वार करे क़तल। ॻोठ लाॾीनो महर भरिसां घर में निंड सुतल 50 वरीह जे खल्फी अहमद राजड़ खे अणॼातल माण्हुनि छुरीअ जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी खे उमरकोट इस्पताल आंदो पियो, जिते उस जा सूर नसंदे फ़ौती पियो। बारसन मूजिब संदन कंहिं सां दुश्मनी न आहे। मामले जी जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ककड़ भरिसां 6 ॾींहं खां गुम नौजवान जो पला जे करे मां लाश। ॻोठ मोहम्मद बचल पैसो ॿाहिरां 25 वरीह जे अज़हर अली पैसो जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणा इस्पताल मुंतकिल कयो। बारसन मौसूब नौजवान जे 1 महीने खां पोइ शादी रथियल हुई। हू 6 ॾींहं अॻु पुलिसदार नमूने गुम थी वियो हो। जामशोरी भरिसां कोटड़ी बेरास में बुॾी पियल नवकोट पासी 2 सगन भाइरनि जा लाश। पुलिस मूजिब सिंध यूनिवर्सिटी जे रियासी शोबे में आख़िरी साल जो शागिर्द राहुल मेरपाड़े संदसि भाउ हरेश अल मंज़र ते घुमण बाद डाउन स्ट्रीम वारे पासे बीहण दौरान बुॾी पिया। दोस्तनि जे इतला ते मुक़ामी टोबनि 2 कलाकनि बाद लाश हथ करे वरिता। मीरापुर भरिसां ॻोठ पीर काइम शाह वासी 4हीं क्लास शागिर्द जो शाख मां लाश। फरमाड अली नानको रोस्तो गुम थियण बाद संदसि रूमाल ऐं चपल शाख जे किनारे तां मिलिया। बारसन पारां शाख अंदर ॻोल्हा बाद नीगर जो पाणी में बुॾल लाश मिलियो। सदमे में फ़ौती नीगर जी माउ खे बेहोशी जा दौरा। शिदात कोट भरिसां कोट बशीर अहमद मक्सी वेझो सिम शाख जे रेगुलेटर वटां पीसनि जो अणॼातल शख़्स जो लाश हथ कयो वियो। ऐं नबीसर पुलिस जो ॻोठ चौधरी रफ़ीक जट में अदालती हुकुम ते छापो। मुबीना बांदी बणायल 9 ॼणा बासियाब। पुलिस चवण आहे त अदालती हुकुम ते निजी जेल ते छापो हणी बांदी बणायल हारियुनि खे बासियाब करायो वियो आहे। कंहिं सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो।